दोस्तों अस्सलाम वालेकुम सिंधियाणी यूट्यूब चैनल में असी तव्हांखे सिंध जा जेके सुजाण किरदार आहिनि उन प्रोग्राम जी किस्त टी में तव्हांखे वेलकम था करियूं। उम्मीद तव्हांखे असांजूं पहिरियों ॿ किस्तूं जेके आहिनि उहे पसंदि आयूं हूंदियूं। असांजे अॼोके प्रोग्राम में अदी नज़ीर कुरैशी जेके आहिनि उहे महिमान आहिनि ऐं अॼु किस्त टी में असां वधीक संदुनि सियासी समाजी ज़िंदगी बाबति जेका आहिनि उहा ॻाल्हि ॿोल कंदासीं। अदी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी जी त गुज़िरियल प्रोग्राम में गुज़िरियल किस्त में तव्हां ॿुधायो त हाणे हैदराबाद तव्हां शिफ्ट थी विया, माशाल्लाह ॿार बि जेके आहिनि उहे पंहिंजी पढ़ाई में मसरूफ़ थी विया। त थोरो हैदराबाद अचण खां पोइ जीअं त हैदराबाद वॾो शहर हो हिकिड़ो, ऐं उन शहर में अचण खां पोइ तव्हां थोरो पंहिंजी समाजी सियासी ज़िंदगी जे बारे में असांखे ॿुधायो। इन जी शुरूआति तव्हां कीअं कई? सब खां पहिरीं त लतीफ़े जो बैत जी कंडा पेरनि में तोड़े लख लॻनि, आङिर अॻूठे न मुड़े, चुकूं पेर छिननि, वेंदे ॾांहुं पुरियनि ऐं जिते जात न पाए। वाह। उन खां पोइ शुरूआति जेका आहे ज़िंदगी जी सॼी ॻाल्हि तव्हांजे साम्हूं सभिनी जी अची वई दोस्तनि जे। हाणे इहो आहे त असां असी में बेसी करे मज़हबी लिहाज़ खां असां सुन्नी घराणनि सां तालुक़ु रखंदा हुआसीं। ॾाढो आखूंद रहियो, पोइ वरी मुंहिंजे सावरनि जो ख़ानदान उहे बि सुधी हुआ, सभु सुधी हुआ। पर पोइ जॾहिं हैदराबाद आऊं आयसि त मुंहिंजो घरवारो जेको हो उनजो टच जेको हो उहो थोरो शिया जेको हो मौला अली जे नाले में, त पोइ वरी उन्हनि खे शायदि चवंदो हो त इन खां अॻु में क्वार्टर खां अॻु में असां रहंदा हुआसीं पके किले जे हेठां, जिते कदम गाह वेझी हूंदी हुई। पोइ उते वरी जेके पिण निकिरंदा हुआ, मतन थींदा हुआ ॿिया ई हू, पोइ आस्ते आस्ते उनजो रुझान मज़हब ॾांहुं वियो। पर हुन ज़िंदगी में कॾहिं मूंखे कोन चयो त तव्हां मज़हब पंहिंजो माना इन हवाले सां पंहिंजो फ़ुर्क़ो मटायो। पर पोइ आस्ते आस्ते हिकिड़ा असर पवण शुरू थिया। जीअं हू हूंदो उमिरि में जॾहिं थींदा त कारा कपिड़ा पाईंदो हो, ऐं मातमनि मजलिसुनि खे वधीक राति जो वेंदो हली हो मजलिसुनि में। हिकिड़ी मजलिस मां निकिरी, ॿिए मां निकिरी, टीह गुलशाह जो पुड़, पोइ मौला अली जा कदम, पोइ महफ़िल हुसैनी, पोइ इहे सभु जेको जान हूंदा हुआ। पोइ राति जो देरि सां मोटंदो हो। पोइ वरी अची घर में जीअं आदत हूंदी हुई ॿुधाईंदो हुओ शयूं, त पोइ अञा आस्ते आस्ते पोइ जीअं असांजो हिकिड़ो अक़ीदे में जहिड़ो कर थोरियूं उहे शयूं एड थियण लॻियूं। त जीअं असां शायदि इहो बि आहे त असां हिकिड़ी पंहिंजे रूह खे तस्कीन ॾियण लाइ हिकिड़ो उन्हनि शयुनि खे वधीक पाण में अटैच कयोसीं। सम्झोसीं वाक़ई शायदि हक़ीक़ी तौरु इहो आहे त असां जेकॾहिं इन्हनि हीअ हक़ीक़ी रसूल जा पोइ लॻाइनि, हक़ीक़ी रसूल जी आल सां तालुक़ु रखनि थियूं शयूं हेॾा होॾा, त इन करे असांखे वधीक ज़हनी ऐं नफ़्सियाती ऐं मज़हबी तौर सां असांखे ज़हनी रुहानी सुकून मिलंदो। इन करे असां इन्हनि शयुनि में अपनायो। पोइ त वरी जॾहिं जुनून में आयासीं त पोइ त सॼा जान लताड़े, पोइ किथे रहियो हाफ़िज़, किथे रहिया जान, असां त ॿ हथ हुन खां मथे चढ़ी वियासीं। त उनमें कहिड़ियूं सरगर्मियूं तव्हां कंदा हुआ? पोइ उन में इहो हूंदो हो त हिकिड़ो त अशरा थींदा हुआ, जीअं मुहर्रम पहिरीं मुहर्रम खां वठी 10 मुहर्रम ताईं अशरा थींदा हुआ, मजलिसूं थींदी हुयूं। जंहिंमें मुमताज़ कॉलोनी में हूंदी हुई शुमाइला मां बारगाह हूंदी हुई, उहो हूंदी हुई गुलशाह जी धीअ ज़ैनब नालो हुअसि, जेका शुमाइला जी माउ हुई, उहो उन पंहिंजी धीअ जे नाले सां मां बारगाह ठाही हुई। पोइ वरी मुंहिंजी दोस्तियूं वरी जॾहिं इन्हनि सां शिया कैटेगरी साथियूं, त इहो नवाज़ भुट्टो जी घरवारी जेका ईरान जी हुई तलत, उहो वरी ईरानी टच खणी, उहे जेके उहे वरी जेके परिवेश ऐं परीसा वारियूं, इहे वरी नातूं ऐं मजलिसूं इहे पढ़ंदियूं हुयूं। त इन्हनि मां ॼण आथत मिलंदी हुई हिकिड़ी। आथत मिलण जे करे पोइ इहो हो त असां पोइ मजलिसुनि में वञणु शुरू कयो। मजलिसुनि में पोइ उते जेके वरी मंबरनि ते जेके वेंदा हुआ, जेके मुर्तद या अलामा या ज़ाकिर या ॿिया या टीह, उहे वरी उन्हनि जो जेको स्टाइल हूंदो हो ॻाल्हाइण जो, ऐं कीअं के क़ुरान मां हदीसूं, के पढ़ियल हदीसूं, के कीअं, पोइ आख़िर में जेके मसाइब पढ़ंदा हुआ, त हाणे असांजा रुअण अचे किथां। असां कॾहिं ज़िंदगी इन्हनि ॻाल्हियुनि ते रुड़ासीं कोन, हाणे रुअण अचे किथां। पोइ वरी हेॾा होॾा निहारे पोइ मिड़ई मथो लकाए वेंदा हुआसीं, त जीअं असांजो इहो सुठो असरु पए। पोइ आस्ते आस्ते उन्हनि शयुनि में जेको दिमाग़ थियासीं, पोइ त इहा वञी कंडीशन थी त जेके किताब पढ़णु शुरू कयासीं उहे मज़हबी ऐं ख़ासि करे शिया मज़हब सां तालुक़ु रखंदड़। पोइ कदम गाह तां वठी ईंदासीं, उते हूअं ई मार्केट लॻी पई आहे,
पोइ मार्केट मां किताब वठी ईंदा हुआसीं, पोइ उन्हनि जो त कंदा हुआसीं, पोइ तफ़तुल अवाम, पोइ वज़ाइफ़ुल अबरार, पोइ जेके हूंदा हुआ ज़ताली जा लिखियल के कीअं, पोइ उन्हनि जा हुआ या कोन हुआ, बहरहाल असांखे उन्हनि जे बारे में सही आहे, उन्हनि जे नालनि सां मिलंदा हुआ। पोइ उन्हनि में जेके पढ़ंदासीं त हीअ दुआऊं पढ़ो त हीअ तव्हांजी मन्नतूं पूरियूं थींदियूं, हीअ पढ़ो त हीअ मन्नतूं पूरियूं थींदियूं। पोइ ॼण हिकिड़ी मौजज़नि जी दुनिया हिकिड़ी ज़हन में घर करे वई, त माना असां हीअ कमु कंदासीं त हीअ मौजज़ो थी वेंदो, हीअ कमु थी वेंदासीं त हीअ मौजज़ो थी वेंदो। थियो कुझु कोन्हे, पर हिकिड़ो ज़हनी तौर असांखे हिकिड़ी माना हिकिड़ी वाट मिली वई, ॼण वाट हिकिड़ी हुई। उन वाट ते हलणु शुरू कयोसीं त पोइ उन में जान लताड़ियासीं। पोइ साईं करबलाऊं अलाए कहिड़ा कहिड़ा मैदान, आउं जेको ॿार हलणु सिखीसि, जेको मूं में कॉन्फिडेंस सां जेको हिकिड़ो डोड़ण ऐं जाननि में बेखौफ़ थी हलणु, उहो आउं सम्झां थी त उतां खां मूंखे स्टार्ट थियो। त पोइ वेंदासीं कोठड़ी में, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं हूंदियूं, घणो करे मुहाजिर हूंदियूं हुयूं। मुंहिंजे पाड़े में रहंदी हुई मुहाजिर, हुन छोकिरे जो नालो चङो हूंदो, मूंखे ज़हन में कोन पियो अचे। उहो हूंदी हुई, उहो माई हूंदी पनाहगीर हुई, मुहाजिर हूंदी हुई, पर उन उशिया मज़हब जी सफ़ा हिकिड़ी कट्टर हूंदी हुई। पोइ मुंहिंजे पाड़े में रहंदी, पोइ जेॾा वेंदी हुई, अली के अमी चलो, अली के अमी चलो, उते वरी नालनि सां इन सॾींदा हुआ, ॿारनि जे नालनि सां। उन सां गॾु अलाए किथे किथे मूंखे वठी वेंदी हुई, मजलिसुनि में हेॾा होॾा। पोइ वरी जॾहिं किताब पढ़णु शुरू कयासीं त पाण शुरू थी वियासीं उन्हनि ॻाल्हियुनि में। हीअ सजदो खणे, सजदे में मथो खणंदा त हीअ बि तव्हांजी पूरी, हीअ बि तव्हांजी पूरी। उन्हनि शयुनि में आस्ते आस्ते सम्झो त इंतिहा में वियासीं हली। पोइ त पटनि में पिया हूंदा हुआसीं, महरम जे ॾींहंनि में कारा कपिड़ा, मथे में फुलियार पिया विझंदा हुआसीं। महरम जे ॾींहंनि में 9 ॾहीं मुहर्रम ठटे में वञी कंदी हुई, आमिर खाननि जा वॾा उहे निकिरंदा हुआ, इहे जेके थींदा आहिनि ताज़िया ॿिया, ही हू, पोइ हुन ते मन्नतूं, पोइ मुरवण, पोइ पुटका, पोइ अठ वठा घोड़ा, या हुसैन बसि। माना ज़िंदगी हिकिड़ी वॾी माना हिकिड़ी हुन प्रेशर में हूंदी हुई। पोइ निजाती वाट का हुई कान। हाणे असां सम्झो पिए त असांजी निजात आहे, पर उन निजात बजाए निजात मिलण जे वधीक जोड़ कर असीं ज़हनी तौर गुलामी ॾांहुं जीअं हिकिड़ो जान जुड़ियल हूंदो आहे त मज़हब खां सवाइ ॿियो केरु जेको ॻाल्हाए थो उहो काफ़िर आहे, ठीकु आहे न। त पोइ यार जीअं हींअर पाण खे गुलाम चवंदा आहिनि त बाबा चुप चुप जेको ॻाल्हाईंदो सो काफ़िर। त असां बि ईअं पाण खे पोइ सॼे माहौल में बि ऐं सम्झां थी मुंहिंजे ॿारनि ते बि उहो असरु आहे जो मूं पंहिंजे मुंहिंजे घर में संभाणे इन वाट ते आहिनि, इन लाइन ते आहिनि, सॼो ॾींहुं मातम पिया कनि, मंजिलसूं अलॻि लॻा पिया आहिनि घरनि ते, इहो मोलाई कारा कपिड़ा लॻा पिया आहिनि, ॾींहुं राति घोड़ा जा लॻी पई। त हाणे केतिरे क़दुरु हक़ीक़तूं आहिनि या मड़ियल आहिनि शयूं या छा आहिनि, इन्हनि ॾांहुं कोन था वञूं। बहरहाल इहा हिकिड़ी वाट हुई, हिकिड़ो दॿो हो, हिकिड़ो निजात जो रस्तो हो। पोइ वरी अचानक वरी हिकिड़ो ज़िंदगी में हिकिड़ी सम्झो त हिकिड़ी ॿी तब्दीली आहे। तब्दीली इहा आई त जे क्वार्टर में रहंदा हुआसीं वदत कॉलोनी में, उते जो माहौल जीअं पहिरीं मूं तव्हांखे ॿुधाए चुकी आहियां, त उते पंचायत वारो माहौल हूंदो हो, सभु गॾु हूंदा हुआसीं। त उते राम जी फैमिली बि रहंदी हुई, शहीद फाज़िल ख़ानदान मां। उनजी जेका हींअर नूंहुं आहे शहनाज़ सिद्दीक़ राहू, उनजी भेण हूंदी हुई, हा उनजी भेण हूंदी हुई नसरीन नूरी नालो हुअसि। उन वरी नूरी नारी जे नाले सां हिकिड़ी तंज़ीम ठाही माई जी। उहो पोइ असां वरी उते हिकिड़ी औरतुनि जी हिकिड़ी माना सम्झो त हिकिड़ो ग्रुप ठाहियोसीं, जंहिंमें जेके चंद चंद सफ़ेद पोश मायूं हुयूं, उन्हनि असां वरी पंहिंजो ग्रुप ठाहियो। पोइ असां वन डिश पार्टियूं शुरू कयूं। वन डिश पार्टियूं शुरू कयोसीं त असांखे बि हिकिड़ी माना एंटरटेनमेंट मिलंदी हुई उन्हनि मां। पोइ उहो जेको ग्रुप ठहियो, उन में हिकिड़ी अफ़रोज़ काज़ी हूंदी हुई, हिकिड़ी इहा नसरीन हूंदी हुई, ॿी हिकिड़ी अलामा दाऊद पोटे जी नूंहुं हूंदी हुई, माना ईअं ॿी हिकिड़ी ताहिरा हूंदी हुई जोठियो। इहे जेके हूंदियूं हुयूं असांजी हिकिड़ो माना सुठी हिकिड़ी औरतुनि जो। पोइ कॾहिं कॾहिं हुनजे घर दावत, कॾहिं हुनजे घर दावत, कॾहिं हुनजे घर दावत, जीअं हींअर हिते इस्लामाबाद जो माहौल पियो हले, इन सॼो सिस्टम हूंदो हो। उन में इंजॉय कंदा हुआसीं, उन में सुठो कयोसीं कमु। पोइ राव फैमिली सां मुंहिंजो अचणु वञणु शुरू थियो। राव फैमिली जो घरु ऐं मुंहिंजे अफ़रोज़ दोस्त काज़ी जेका हूंदी हुई, हुननि जो ॿिन्हिनि जो गॾु क्वार्टर हूंदो हो। पोइ हुन ॿिन्हिनि सां गॾु वञी हुननि सां कचहरी कंदी हुअसि। पोइ इहे छा कंदी हुई
त जॾहिं हिननि जा प्रोग्राम के फाज़िल साहिब वारनि जा थींदा हुआ न त जेके हिन जूं राहूं भेणूं या ख़ानदान जूं जेके हूंदियूं हुयूं से सभु अची हिते रहंदियूं हुयूं सही त उहे वरी गॾियल हिकिड़ो प्रोग्राम ठाहींदियूं हुयूं पोइ वरी जीजी ज़रीना जी धीअ अख्तर बलोच इहे इलाहाबाद हाउसिंग सोसाइटी में ट्रेनिंग कॉलेज जे पोयां हूंदो हुनजो घरु सही उते रहंदी हुई हुन वटि एफेक्स गाॾी हूंदी हुई सही जेका खणी ईंदी हुई पोइ मूंखे अची ज़ोरी घर मां खणंदी हुई पोइ आउं हुननि सां गॾु वेंदी हुअसि पोइ केॾी महिल मीटिंग कंदी हुई केॾी महिल अलाहाबाद में केॾी महिल हुनजे क्वार्टर में केॾी महिल किथे उहे मीटिंगूं जंहिंमें तॾहिं चवंदी हुयूं जीअं सिंधड़ी जी सिंधड़ी सिंधड़ी हा जीअं सिंध वञे चवंदी हुयूं जीअं सिंधड़ी ऐं चरियनि वांगुरु वात छो जो उन्हनि शयुनि जो लॻे थो तो शेख अयाज़ जेको गीत चयो सिंधड़ी ते सिर केरु न ॾींदो। ॾींदो मूंखे लॻे थो त हुन में हा पोइ उते इहे जेका आहे पद्दू चवंदा आहियूं साइस हिन जो बि शहनाज़ नालो जी पलीअ साहिब जी धीअ डॉक्टर असलम डॉक्टर असलम परवेज़ी घर वारी हा इहा बि ईंदी हुई असीं सभु हूंदा हुआसीं पोइ उते जीअं हिकिड़ी सिंधियाणी तरीक़े जी जीअं गॾिजाणी थींदी आहे मीटिंग थींदी आहे त तंज़ीम साज़ी जीअं थींदी आहे उन तंज़ीम साज़ी जे हवाले सां ही मूंखे घुराईंदी हुयूं ॻाल्हियूं त ॿुधी ईंदा हुआसीं पर हाणे असांखे उहे मौक़ा ई कोन हुआ जो असीं वरी असां मज़हबनि जे लाइ त आज़ादु थी वियासीं उहो त वाट ठाहे छॾीसीं बिल्कुलु पर हाणे वरी उतां खां पलटो खाई हिननि शयुनि में वञणु इहो ॼण ॾुखियो पियो लॻो ॾुखियो हो बि सही ऐं कीअं हिननि मां निकिरिजे पोइ घर में वेठी ॿार वेंदा हली हुआ स्कूल आउं अकेली हूंदी हुअसि घर में कमु करणु पई कंदी हुअसि हिकिड़े हाउस वुमेन जे हवाले सां ऐं हाउस वाइफ कोन चवंदी आहियां हाउस वुमेन ठीकु आहे हाउस वुमेन जे हवाले सां घरेलू औरत त घरेलू औरत जे हवाले सां पोइ वेंदी हुअसि पोइ मथे रहंदा हुआ उॼण ज़फ़र उॼण जो भाउ हूंदो हुओ उनजा नौजवान यंग यंग छोकिरा हूंदा हुआ इहो सॼो ॾींहुं क़ौमी गीत पिया हलाईंदा हुआ सही तॾहिं रेडिया बि हुआ तॾहिं टेप रिकार्डर बि हुआ तॾहिं टेस्टूं बि हुयूं पोइ जीजी ज़रीना जा इनकलाबी गीत ॻाए इनकलाब ॻाए ॿिया हे जेके हूंदा हुआ हुनजा शेख अयाज़ जी शाइरियूं ॿियूं टियूं पोइ मूंखे अलाए छो दिलि खे छिक थींदी हुई पोइ मुंहिंजा दरवाज़ा खुला पिया हूंदा हुआ घर जा ऐं उहे ॿुधंदी हुअसि मूंखे वणंदा हुआ रूह सां दिलि सां वणंदा हुआ उहे शयूं पर कॾहिं आउं उन्हनि जे घर मथे चढ़ी कान वयसि बसि उते अंगण में पंहिंजे हेठि पई ॿुधंदी हुअसि हुनजा दर फुल आवाज़ में टेप हलाईंदा हुआ पोइ उहे ॿुधंदी हुअसि उन मां हिकिड़ो उत्साह मिलंदो हुओ हिकिड़ी शयूं वाटूं मिलंदियूं हुयूं लाइनूं मिलंदियूं हुयूं ऐं अॻे ज़हन में तब्दीलियुनि जो त हिकिड़ो माना हिकिड़ो जान हो बिल्कुलु पोइ ईअं आस्ते आस्ते थींदे थींदे पोइ वरी बि कराची में कयो अथनि उन्हनि जश्न लतीफ़ जंहिंमें जीजी ज़रीना गीत ॻाया हुआ उहो कंहिं कयो जश्न लतीफ़ उहो थियो अवामी तहरीक पारां अच्छा सिंधियाणी दरिया हा अवामी तहरीक जे पारां थियो हो पोइ हुननि ख़ासि राउंड मूंखे दावत ॾिनी त तूं असां सां गॾु हल सही पोइ मूंखे यादि आहे उन्हनि ॾींहंनि में मूं पहिरियों दफ़ो सिंधी टाइप जो जोड़ो ठाहियो पंहिंजो लोन जो पोइ पाए करे उते वेसे राति मूंखे उते लॻी राति जो देरि सां ख़तमु थियो ॿिए ॾींहं ते आयसि पोइ घर में त ख़ैर थोरो उहो इमोशनल माहौल थियो पर हुनखे फेस करे वईसि मुंहिंजो बसि ऐं वईसि मुंहिंजो दिलि हुई बसि ॿुधी आयसि ख़ैर उहो माहौल वियो पोइ छा करणु खपे पोइ इहो हाणे ज़ाहिर आहे हुननि सां मुंहिंजी अटैचमेंट थी वई हू बि अचणु वञणु शुरू थियूं आउं बि हुननि वटि अचणु वञणु शुरू थियसि पोइ इहो थियो त मथे गीत ॿुधंदी हुअसि गाना ॿुधंदी हुअसि पोइ वरी जॾहिं फाज़िल साहिबु ऐं पलीजो साहिबु वारा जॾहिं MRD जे करे जेके जेलनि में विया पोइ उन्हनि जे जेलनि जे लाइ सिंधियाणी तहरीक वॾो जुलूस कढियो जेको सेशन कोर्ट खां निकितो हैदराबाद में सेशन कोर्ट खां पोइ सॼी हैदराबाद जो राउंड हणी चकर हणी पोइ अची हैदर चौक ते हिननि वॾो इतमार कयो हो उन में आउं शामिलु थी वियसि हिननि सां गॾु पोइ हुननि जी सॼा नारा बि ॿुधासीं पिया नारा हयासीं बि पिए नारा ॿुधासीं बि पिए पोइ हुननि जो सॼी उहा रैली करे शाम जो घर पहुतासीं उहे सभु शयूं अंदरि में हुयूं उन खां पोइ इहो आहे त पीपल्स पार्टी वारियूं ऐं जीअं शगुफ्ता जुमाणी वारी ॿियूं टियों इन्हनि सां इहे मीरा स्कूल में पढ़ंदी हुयूं उन्हनि सां गॾु मुंहिंजी धीअ वॾी जेका शान उहा पढ़ंदी हुई त पोइ उन्हनि जो बि असांजे घर में अचणु वञणु हूंदो पोइ ॿ टे दफ़ा हुननि चयो मूंखे त वरी ॿुधाए त माई घर में वेठी आहीं असां सां गॾु निकिरनि मूं चयो निकिरंदीसां तव्हां सां गॾु कोन ॻाल्हि आहे सही सुठी बाक़ी फंदु त ईअं वठणु आयो फंदु तव्हांखे ॾियां थी बाक़ी हलंदीसि तव्हां सां गॾु कोन न को तव्हां सां गॾु शामिलु थींदसि मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो ॿियो को माइंड ठहियलु आहे जिते मुंहिंजे रूह चयो आहे ओॾां ॾींदसि माना उन्हनि खे मुठि बि जवाबु पीपल्स पार्टी खे शुरूआती जेको शुरूआती पोइ इहो थियो त आस्ते आस्ते पोइ वरी असीं लॻी वियासीं पंहिंजी में पोइ जीअं 88 में असांजा घर खुलिजी विया मुंहिंजो घरवारो नौकिरी तां लही वियो असां परेशान हुआसीं ॿार नंढड़ा पोइ जीअं शिफ्ट थियासीं वरी इहो शुक्र जो घर मूं बुक कराए छॾियो
पोइ उन में वञी रहियासीं उते जिते न को गैस न को पाणी न को का फैसिलिटी कुझु बि कोन हो। पोइ यको इहो ज़िंदगी जो 2 टे साल यको 5 8 साल उहो घर में ॾींहं में एक्टिव हूंदा हुआसीं। पोइ इहे मरीजूं बि निकिरंदा हुआसीं हेॾा होॾा, पर ॿियो जेको जान हो उहो ॼण टुटी वियो। उन खां अलॻि थी ॼण हेॾा शिफ्ट थी आयासीं। हेॾा जेको शिफ्ट थी आयासीं त पोइ पंहिंजी हिकिड़ी लाइफ हूंदी हुई। पोइ इतफ़ाक़ थियो त मुंहिंजो वॾो पुटु जेको आहे उहो हूंदो हुओ शहीद बुटो। त उनजे करे काफ़ी अहिड़ियूं हुयूं ॻाल्हियूं जंहिंमें मुंहिंजो भाइटो अरेस्ट थी वियो, उहो 18 महीना जेल में रहियो। उहो हैदराबाद जे सेंट्रल जेल में हो। उन सां मिलण वेंदा हुआसीं, हीअ कंदा हुआसीं। त मुंहिंजे घर में पोइ सभु ईंदा हुआ जेके शहीद बुटो ग्रुप जा छोकिरा, जंहिंमें एजाज़ मौलाई वारा, ॿियो मुस्तफ़ा कोराई हूंदो हो, ॿिया अलाए कहिड़ा कहिड़ा छोकिरा, इहे सभु ईंदा हुआ। पोइ उतां खां ॼण हिकिड़ी सियासी हिकिड़ियूं जहिड़ियूं लाइनूं मिलणु शुरू थियूं। थोरी इहे थियो। पोइ जॾहिं जाम सादिक जे दौर मंझि जॾहिं शहीद बुटो ते हिकिड़ो माना लेबल लॻा, जाज़ अगवा जा ॿिया इहे जेके केस लॻा, उन खां पोइ मां सॼो इमोशनल थी वियो। पोइ इहो थियो त राति थींदी हुई त रोज़ु मुंहिंजे घर ते रेड थींदो, जंहिंमें पुलिस हुजे, फौज लांग बूट, फौज हुजे, छो सियाह जो दौर त हो, लांग बूट, पोइ रेंजर्स, तॾहिं रेंजर्स घटि हूंदी हुई, मुख़्तलिफ़ एजेंसियूं ख़बर। पोइ पहिरीं त ॿाहिरीं पासे सॼो मुंहिंजे घर खे घेरो कंदा हुआ, पोइ वरी घर में ईंदा हुआ अंदरि। पोइ सीढ़ियूं चढ़ी, पोइ कमरनि में पोइ कबट मां टपड़ कढी, शयूं कढी, सॼियूं उल्ट उल्ट करे हेॾा होॾा। चवंदा मवाद त को हूंदो ई कोन हो असां वटि कुझु, बसि इहो फोटू वोटू हेॾा होॾा उन्हनि खे काड़ी शइ। पोइ चवंदा हुआ त असांखे इहो ॾियो माण्हू, इहो छोकिरो तव्हांजो जेको आहे इहो असांखे खपे, बसि असीं कोन ईंदासीं। पोइ मुंहिंजो घर वारो उन ॾींहं खां पोइ हिकिड़ी वरी हिकिड़ी ॿी थी ॻाल्हि करियां, ऐं ॻाल्हि करणु खपे मूंखे, अलाए न करणु खपे, पर मुंहिंजो घर वारो चवंदो हो त हिननि जे बेज़ार हिननि मां थी पिया आहियूं, रोज़ु रत पी विया आहिनि, बहितर आहे त हाणे छोकिरो हिननि जे हवाले करे छॾियो, मतिलबु गिरफ़्तारी पेश करे छॾियूं। पोइ छा कंदा, महीनो भर रखी वापसि करे छॾींदा, कोशिशि कंदासीं निकिरी ईंदो। पर मूं चयो त ईअं आहे, उन्हनि खे छोकिरो थोरी ॾींदीसि मां, ऐं त पहिरीं त हुन लाइ विढ़ंदीसि न। पोइ मूंखे आयो ज़हन में, इन विच में मूं कोशिशूं कयूं, हिनखे मूं पंहिंजे पुट खे रूपोश करे छॾियो, उहो अलाए किथे कहिड़नि जहाननि में करे छॾियो, जिते को वञे ई न, कॉन्सेप्ट ई न वञे। पोइ मूंखे ख़बर पई त रसूल बख्श पली जो उहो 88 जो दौर हो जॾहिं आउं वई हुअसि। पोइ मूंखे ख़बर पई त रसूल बख्श पली जो जेको वकील आहे सुठो, ऐं मुंहिंजो घर वारो बि ॻाल्हि कंदो, हुनजो उस्ताद बि हो, हुननि खे पढ़ाईंदो हुई, चवंदो त उन सां सलाह कजे। पोइ मुंहिंजो घर वारो वरी साम्हूं कयो मूंखे, हाणे तूं वञी पली जे हिसाब सां सलाह करे अचु त इहा असांखे छा करणु खपे, छोकिरो ॾियणु खपे या न ॾियणु खपे। ऐं वयसि पली जे हिसाब वटि, मक़सदु इहो खणी, उहो ख़ैरु पली जे हिसाब सां मुलाक़ात थी। पली जे सां मूंखे आख़िर चए त कॾहिं छोकिरे खे हिननि जे हवाले न कजो, छोकिरो तव्हांखे वरी ज़िंदा कोन मिलंदो। तंहिंजे करे हिननि खे भले पिया अचनि, भले पिया टिकायूं हुननि खे, पर हुनखे छोकिरे खे हिन जे हवाले न कयो। पोइ मूं वरी हिन जा एमरजेंसी में अर्जेंट में हिन जा मूं पासपोर्ट ठाहिराया, ॿिया कया, हुनखे मूं ईरान मोकिले ॾिनो। ठीकु आहे। इन विच में शिया मज़हब में हवाले सां मजलिस में वेंदी हुअसि, 4 नंबर लतीफ़ाबाद में इक़बाल शाह नंढ जानिया वारनि जे घर में मजलिसूं थींदियूं हुयूं, हेॾा हुते असांजी टटे छोकिरियूं ॾिनल मां भई ॾाढियूं दावत ॾींदी हुयूं, होॾा वेंदासीं। 88 जो उहो ॾींहुं, उहो टाइम, उहा जाइ ऐं ज़िंदगी भर कोन विसरंदीसि। जॾहिं आउं हुते मजलिस में वियुसि, मुंहिंजी FX गाॾी हुई, जेको मुंहिंजो पुटु डॉक्टर अशरफ जेको हो, उहो डॉक्टर तॾहिं कोन हो, उहो मूंखे उतां वठण जे लाइ आयो। ओचितो ॿार गोरियुनि जा धुलिया थी विया। उहो टाइम जेको जे टाइम ते 40 नौजवान बिटाई हॉस्पिटल जे साम्हूं चौक ते, 4 नंबर वारे चौक ते, जेके शहीद कया विया। 18 सितंबर पहिरीं अक्टूबर 88 40 नौजवान, असांखे इहा ख़बर ई न हुजे, हू मूंखे घर मां न कढण, चयो न मुंहिंजो पुटु अची वियो आहे, उहो ॿार बीठो आहे, ऐं वेंदीसि हली, जेसीं गोलियुनि जा ठका पिया, हेॾा ज़ूज़ट गोलियुनि चौक ते असांखे ईअं जले पिया छॾी। सभु गुंडा दहशतगर्द जेके हुआ, जा इहे सभु जेके हुआ, मुंहिंजो पुटु ड्राइविंग पियो करे, ऐं पोयां बि सीट ते वेठी, कारा कपिड़ा पाता पिया हुजनि, मजलिस मां आई हुई सही। त ओॾी महिल जो हीअं रखी, चई त
हिकिड़े चयो जे रखी त चयो मां लॻा दूं मार दूं, ॿिए चयो त हा मार दो। अञा इहा ॻाल्हि त मुंहिंजे वात मां ओचितो उर्दू में मुंहिंजो भाई अपने आहे, अपने आहे त पोइ वरी चयूं त अपने आहे, बसि अपने आहे त बसि इहो को मुंहिंजे ज़बान मां ओचितो को लफ़्ज़ निकिरी वियो। पोइ खणी छॾो, पोइ चई छोड़ दो अपने आहे, छोड़ दो अपने आहे। असीं वठी भॻासीं, पोइ घर जेको अची असांजी माना कंडीशन थी जेको अखियुनि सां सॼो सम्झो त हिकिड़ो असां अखियुनि सां असां ॾिठोसीं, कुझु बि रुॻो न करण जी देरि। त उहो जेका शइ उन मुंहिंजे अंदर में हिकिड़ो वरी नओं जान वसाए छॾियो त हीअ साल में नौजवाननि सिंधियुनि खे मारे छॾो। पोइ वरी हुनजा रिएक्शन थिया, पोइ वरी कराची में थियो, पोइ ईअं थियो, पोइ इहो जेको सिलसिलो हलियो। पोइ कॾहिं ॿ टे नौजवान हैदराबाद में, पोइ हैदराबाद रेड ज़ोन लॻो पियो हूंदो हो, पोइ उनखां पोइ आस्ते आस्ते इहो थियो त कर्फ्या लॻी विया, पोइ हिकु सभु सिंधी माण्हू होॾां कैद थी विया, उर्दू पके किले में के भाई खान चाड़ी ते के किथे के लतीफ़ाबाद जा बंगला सिंधियुनि जा करोड़नि जी मिल्कियतूं सभई कब्ज़े थी विया अची, जंहिंमें इहे बि हुआ पंहिंजा डॉक्टर नजीम अब्बासी वारा ॿिया इहे सभु जेके उतां खां लॾ पलाण करे हाणे वञनि केॾा, असमाबाद पोइ ठहियो, उन खां पोइ ठहियो। पोइ उन में चवनि था त के माण्हू त उन में साज़िश हुई उन्हनि जी जेके आहिनि बिल्डर्स, उन्हनि जी साज़िश हुई त उन्हनि जा घर ते विख्या कोन पे हेॾा होॾा इन करे इहो प्लानिंग थी। पोइ ॼाणे इहा पर सॼी सिंध में सॼी सिंध हिकिड़ी इमोशनल थी वई, ॾाढा वाक़िया थिया। पोइ एॾा त असांजा ज़हन माना हू थी विया त बाबा हेॾियूं दुआऊं, हेॾियूं दफ़ाऊं, हेॾी वठवटाइणी हुई, हीअ छा पियो थिए। पोइ असां वरी औरतूं वरी मूं वरी उते बि ऐं माठ करे कोन वेठीसि, उते बि नसीम नगर में बि हिकिड़ियूं औरतूं चुंड हुयूं, जंहिंमें डॉक्टर हुनजी शेखियाणी हुई, नजमा हुई, आपा शम्स अब्बासी वारियूं हुयूं, ॿी हिकिड़ी चांडियाणी हुई, इहे असां गॾियल वरी उते बि हिकिड़ो ग्रुप जीअं 88 जो जहिड़ो थियो, उन खां पोइ ठाहियोसीं त जीअं हे जेके नियाणियूं जेके ॿार हुतां खां जेके आणीनि पिया, के फौजियुनि जे गाॾी में पई अचनि, के रेजर्स जी गाॾी में, के कंहिंमें, उन्हनि जा मथनि ते फाटल रवा, मथा पिया नज़र अचनि, फाटल रवा मथनि ते छिकिजी ॿियूं उहे अची लथियूं। पोइ उते असां ख़बर पई त जेको भाई खान चाड़ी ते हुननि जे सीननि ते टपा लॻा आहिनि ऐं नौजवाननि खे ड्रिलूं सां सुराख पिया कनि, हीअ पिया कनि। पोइ ॼण त मुंहिंजो वेहण वारनि ते हाणे लानत। हाणे उन शइ खां पोइ जेको मूं जेको जंप ॾिनो उहो वञी इहो थियो त उहो जेको ग्रुप असां ठाहियोसीं भेणुनि जो माइयुनि जो, उन जे तरफ़ां असीं निकिरी पियासीं। पोइ असां अमदादूं गॾु कयूं, पोइ असां सॼा जान पंहिंजे घरनि जा टपड़ खयासीं। पोइ जेके बि घर बुक थियल हुआ इहो कोन ॾिठोसीं त पनागिरनि जा सिंधी जा कंहिंजा जेके बि स्कीमूं जेके ॿ टे ते हुयूं, तंहिंमें फराज़ वराज़ हुई ऐं नसीम नगर ख़ासि करे हुई, ऐं ॿियूं त स्कीमूं हुयूं ई कोन, कासमाबाद हुई कोन। पोइ उन्हनि जा जेके बंदि ताला पियल हुआ उहे ताला टोड़े उन्हनि खे घरनि में विहारे, माण्हुनि खे नियाणियुनि खे मथनि ते रवा विझी घरनि मां टपड़ वॾो माहौल एॾो हो जो असांजा माना ज़हन ईअं लुॾी विया न त कीअं था करे सघूं, सुभाणे हिननि जो टारगेट असीं थी था सघूं। पोइ जीअं निकितासीं न, पोइ कैंपूं कयूंसीं, अमदादूं गॾु कयोसीं, नसीम नगर पार्क में बाक़ाइदे वॾा टेंट हणी, इहो असांजे तरफ़ां थी वियो, मायूं जेके असां ग्रुप ठाहियोसीं। उन तरह पोइ असां वरी हिकिड़ी प्लानिंग ठाहीसीं त हाणे हिते नसीम नगर में या हिते आसपास जेके ॼाण सुञाण जा हिकिड़ा क़ौम परस्त माण्हू रहनि था, जंहिंमें पली जो साधू हो, जंहिंमें शायदि ॿिया बि हुआ, शायदि मौला वटि चांडियो अलाए छा छा ॿ टे हुआ माण्हू, तॾहिं त हे अञा वॾी बेगो हुयूं ई त, ऐं जीअं सिंध जो नालो हो। पोइ असां उन्हनि जा जेके अॻुवाण हुआ न, उन्हनि सां असां ग्रुप जे शिकिल में वञी मिलियासीं। तव्हां हाणे वाट ॾियो त छा करणु खपे हिननि जे लाइ, हाणे कमु तव्हांजो आहे, असीं तव्हां सां गॾु आहियूं, जिते बि तव्हां करिया एक्शन। पोइ उनजा रिज़ल्ट कहिड़ा मिलिया कहिड़ा कोन मिलिया उहो मूंखे हींअर ॻाल्हियूं यादि कोन्हे, उन्हनि कहिड़ो रिस्पॉन्स ॾिनो, छा कयो, टाइम ते था हा कयूं त तव्हां आया आहियो, तव्हांखे मोट मिले थी, ठीकु आहे, उहो वॾा थिया जार। पोइ जीअं निकिरी पियासीं न मैदान में, मुंहिंजो हेॾियूं नियाणियुनि जी तज़लीलूं, हेॾा नौजवाननि जूं बेइज़तियूं ॾिसंदे हाणे वेहण पाए। त तव्हां सिंधियाणी तहरीक में कीअं शामिल कयो, इहो पोइ तव्हांजो हिकिड़ो सरगर्मीअ दौर आहे सिंधियाणी तहरीक में थियो जो पोइ जीअं इन अमल मां तव्हां वरी सिंधियाणी त मूंखे पली जे साहब वटि ईंदा हुआ महिमान घणो करे,
ऐं उनखे ये लोग ने जो घर तव्हांजे घर जे वेझो पासे में नसीम नगर, सफ़ा पासे। रोड विच में हूंदो नसीम हुन नगर। पासे हुनजो घर हूंदो हा। पोइ हिकिड़ो दफ़ा अञी माण्हू मोकिलियईं त मूंखे पाणी ॾियो हा। मानी ॾियो शइ ॾियो हीअ ॾियो हीअ ॾियो पोइ मूं ख़ुदि हुन माण्हू जेको मूंखे यादि कोन्हे केरु आयो मुंहिंजे दर ते चए पलीअ साहिबु चए थो त आंटी खे चओ त असांखे इहे शइ ॾे असांजा महिमान आया या बिस्तरा ॾे या जेको ॾे भरिया मूं ॾिनामांसि मूं चयोमांसि चवेसि पलीअ साहिब खे वञी चओ त हिकिड़ी सिंधियाणी तहरीक जी माई आहे छो जो मुंहिंजे ज़हन में उहे शइ हिकिड़ी सिंधियाणी तहरीक जी माई आहे जेका तुंहिंजे पाड़े में थी रहे जंहिंजो नालो नज़ीर कुरैशी आहे उहो ॾियां पोइ वञी हुन ॾिनोसि पलीअ साहिब पोइ पलीअ साहिब इहो कयो त आदि ममताज़ खे तयारु कयो त हाणे सिंधियाणी तहरीक जी सदर हुई आदि ममताज़ निज़ामाणी सिंधियाणी तहरीक जी उन वक़्त में सदर हुई पोइ उन उहो जीअं आहिस्ते आहिस्ते मूं वटि अचणु शुरू कई ठीकु आहे अची 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 पोइ इहो थियो त पोइ आहिस्ते आहिस्ते वरी मुंहिंजो घर वारो हाणे आदि ममताज़ बि अचणु लॻी असांजो थोरो थोरो राब्तो पलीअ साहिब सां थियो शइ शकिल खपंदी हुई सां ॾाढो ट्रे व्रे ठाहे करे शयूं मोकिलींदी हुअसि पलीअ साहिब जे महिमाननि जे लाइ हेॾा होॾा अॼु ममताज़ अचणु अॼु ममताज़ जी आदत हूंदी हुई मूंसां त कचेरी कंदी हुई पर मुंहिंजे घर वारे सां बि कंदी हुई हाफ़िज़ सां बि कचेरी कंदी हुई उनजे अॻियां वञी वेंदी पोइ कचेरी वचेरियूं कंदा हुआ पोइ पलीअ साहिब जूं तारीफ़ूं हूंदियूं हुयूं हेॾा होॾा पलीअ मुंहिंजो घर वारो माना सुठे नमूने पंहिंजो केस रखंदी हुई ऐं उन ॻाल्हि लाइ आमादा कंदी हुई पोइ उन मां इहो आहिस्ते आहिस्ते थियो त पोइ वरी पलीअ साहिब खे उहो ख़ुदि मुंहिंजो पलीअ साहिबु मुंहिंजे घर वारे सां गॾु असां वटि आहियूं ख़ुदि वठी आयोसि हाफ़िज़ चई त हाणे पलीअ साहिब सां मिलो जंहिंजी तारीफ़ूं त सॼो ॾींहुं ॿुधो पियूं ऐं मुंहिंजो उस्ताद बि आहे मुंहिंजो मास्तर बि आहे मूंखे वठी आई हुयासीं पोइ घर में आयो पोइ त पलीअ साहिब जी हिकिड़ी जहिड़ी करे वाट ठही वई असां वटि अचण वञण जी त एतिरी मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजो टेबल हूंदो गोल डाइनिंग टेबल पोइ मुंहिंजी रोज़ु शाम जो हुन ते आउं न्याज़ ठाहे रखंदी हुअसि हज़रत अली जो जिते आउं पाण वेही दुआऊं पढ़ंदी हुअसि अञा मस न्याज़ रखां दुआ खणा त ठक पई हुअसि अने पोइ आउं दिलि में सोची हीउ शैतान अलाए किथां अची माना मुंहिंजे रूम में उनजे बारे में माण्हू चवंदा माण्हू मज़ाक थो ख़राब करे पलीअ साहिब जी जेके ॻाल्हियूं गर्दिश कंदी हुयूं उहे के सुठी वे में कोन कंदी हुयूं पोइ उहे ज़हन में शयूं हूंदियूं पोइ आउं चवंदी हुअसि अञा मस मौला जो नालो थी वठां इहे जो रहे नमाज़ जाए नमाज़ थी चाहियां त भई जो इहो लाइ बसि हुनजो को टाइम ठिकाणो हूंदो ई कोन अची वेंदो पोइ जीअं अचणु शुरू थियो त पोइ वरी पोइ ज़ाहिर आहे मुंहिंजे घर जो फैमिली बि हुन सां मिली ॿार बि मिलिया शयूं बि मिलियूं हाफ़िज़ बि वेंदो हो हुन सां गॾु कचेरियूं कंदो हो ऐं उहो हिकिड़ो घरेलू माहौल थी वियो पोइ ज़ाइदा खे माण्हुनि सां गॾु अचणु वठी अचणु शुरू कई पोइ वरी इहो थियो त इत्फ़ाक़ सां तव्हांखे यादि हूंदो त यूनिवर्सिटी में हिकिड़ो शागिर्दनि जो मुक़ाबिलो थियो ऐं लतीफ़े सुरमीन ऐं सुरमनि ते पोइ हिन जे ज़हन में को फिज़ा सां हुनजी कचेरी थींदी हुयूं फिज़ा में एक्टिव हूंदी हुई ऐं छोकिरनि जहिड़ा कपिड़ा पाईंदी हुई बुआए कट हेॾा होॾा पोइ इहो वरी ॻाल्हाइण में थोरी वरी प्राइवेट स्कूलनि जी पढ़ियल पोइ वरी थोरी एक्टिव पोइ आउं वरी ॿुधाईंदी हुअसि हुनजी तारीफ़ूं त इहे ट्राबियूं कटंदी आहे इहो होशियारु आहे पोइ उहे असर थिया त पोइ वरी फिज़ा ते हिन जेको सो थोरो वधीक तवजा ॾियणु शुरू कयो कमु करणु शुरू कयो पोइ एतिरे हद ताईं थियो जो चई त हाणे मुक़ाबिलो पियो थिए हाणे फिज़ा तूं हुन में तयारी कर उन ॾींहं में फिज़ा हुजे शायदि महाराणी यूनिवर्सिटी में हुई दाख़िल मुंहिंजे ख़्याल में या त नज़रत काले में पढ़ंदी हुई या त छा बहरहाल हुई हुन लेवल ते पोइ जीअं ई पलीअ साहिबु चयो त चई त हिनखे तयारु करे हुनखे चई आउं तोखे तकरीर सेखारींदुसि पोइ तकरीर लिखई पाण पोइ रोज़ु मुंहिंजे घरु मथे रूम हूंदो रोज़ु कलाकु या ॾेढ कलाकु पलीअ साहिब जो माना हिकिड़ी रूटीन ठही वई मुंहिंजे घर में पोइ अची हिनखे रोज़ु मथे सेखारींदो तकरीर स्टाइल ॻाल्हाइणु ईअं हूअं इशारा ईअं पलीअ साहिब जा इशारा साईं जा भेत ही हू पोइ हुननि जो पोइ आउं हुननि जो वरी सर्विस पई कंदी हुअसि हुननि जी चांहियूं हुननि जी खाधा हुननि जा थियल पलीअ साहिब जहिड़ो माण्हू वेठो आहे मुंहिंजी धीअ खे तकरीरूं पियो सेखारे उहा असीं ॾाढा लीटर थी वियासीं माना ज़हन में हिकिड़ी वॾियूं शयूं हिकिड़ो माना सोचो जो महवर चेंज थियो न त उहो चेंज थियणु शुरू थियो सही आहे न मज़हब पंहिंजे जाइ ते हलियो पिए पोइ मूं पलीअ साहिब खे अखर जेके चया हुआ आख़िर ताईं पलीअ साहिबु दोहराईंदो दादी नज़ीर मूंखे पहिरियां अखर जेके चयासीं इहे त बाबा ॿियो जेकी खपे असीं तोसां गॾु आहियूं
पर मुंहिंजे धीअ खे मज़हब खां न पहिराए ऐं उहो ख़बर ई कोन्हे त तूं पाण भरी वेंदी छा त बहरहाल इहो हिकिड़ो दौर हो, हिकिड़ो वक़्तु हो, हिकिड़ी यादूं आहिनि जेके ज़हन में उभरनि थियूं। पोइ तव्हां सिंधियाणी तहरीक जो सदर कीअं थिया? न पोइ अॼु ममताज़ जेको अचणु शुरू कयो, पोइ मूंखे यादि आहे जॾहिं इहे वयूं पिए हुन ॿाहिरि मुल्क कहिड़ो फिलिपाइन न मनीला होॾां वयूं पिए त अख्तर बलोच ऐं अदी मुमताज़, पोइ अदी मुमताज़ मूं वटि आई, मूंखे चई त असीं वञूं पिया सिंधियाणी तहरीक जे लाइ ॿाहिरि मुल्क, मूं वटि कपिड़ा कोन। चयोमांसि का ॻाल्हि कोन्हे का, पोइ मूंखे यादि आहे अञा ताईं उन्हनि कपिड़नि जो कलर शयूं सभु मूंखे यादि आहे। उहे कपिड़ा बि मूं ॾिनासीं, जूता बि ॾिनामांसि, मथां वरी शायदि खच बची बि ॾिनीमांसि, जो तूं वञी घुमी फिरी अचु। मूंखे ज़हन में इहो त ॿाहिरि मायूं मस मस निकितियूं आहिनि, भला भला वञी घुमनि फिरनि। पोइ मूंखे यादि आहे त मूं हुनखे हिकिड़ी उहो छापर हुई अलाए छा उहो बरियाल ठाहे ॾिनीमांसि खणी। पोइ जॾहिं मोटी त वरी उहे कपिड़ा खणी वापसि शयूं आई मूं वटि, मूं चयो बसि इहे हाणे तुंहिंजी थियूं, मूंखे न खपनि, बसि तुंहिंजी वरितो पातियूं। उतां खां स्टार्ट थी पोइ वरी ॿुधोसीं त लॉन्ग मार्च जेका हुई शुरू पहिरीं वारी जेका लॉन्ग मार्च जेका कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु हुई या अला ॿिए कंहिं मसइले ते हुई छा हुई। पोइ अदी मुमताज़ आई, मूंखे चई त तूं हल, तव्हां हलो। पोइ भेणुनि जो सॼो जान अची पली साहिब जे घर में गॾु थियो। पोइ असां उन लॉन्ग मार्च में शामिल थियसि। अदी मुमताज़ सदर हुई सिंधियाणी तहरीक जी। पोइ उन लॉन्ग मार्च खां पोइ अदी मुमताज़ बीमार थी पई। पोइ हुनखे हेपाटाइटिस थी वियो, साई जेके चइबो आहे सिंधी में। उन दौरान लॉन्ग मार्च में जीप जी न सुजुकी जी अॻी सीट ते वेठी हूंदी पई सफ़र कंदी हुई, तव्हां यादि? त हाणे ज़ाहिर जून जुलाई जा ततल रोड रस्ता ॿाराड़ी माई ऐं थोरी बॉडी में बि हेवी हूंदी हुई, त पोइ अलाए छा थियोसि वीचारी खे, पोइ बुखूं काटे या छा बहरहाल पोइ ही बीमार थी पई। त पोइ मूंखे ख़बर पई त हिनखे अदी मुमताज़ खे काज़ी गफ़ार जेको वारहि वारो जेको अवामी तहरीक जो उहो हुकूमत कंदो हो, पोइ उन्हनि अदी मुमताज़ खे हिननि मोकिले ॾिनो, ठीकु आहे, इलाज जे लाइ। पोइ उहो बोसाड़ा वोसाड़ा के जहिड़ो ठाहे काड़ा वाड़ा करे हुनखे पीआरींदो कंदो हो, ठीकु आहे। पोइ वरी इहो जॾहिं उनजे हथ मां ॻाल्हि वई, अदी मुमताज़ ठीकु कोन थी, हुन ॿिए ते ॾींहुं पुठिते पे वई, त पोइ अची इन विच में कासिमाबाद ठहियो। मूंखे ख़बर आहे अॼु ॾींहं ताईं कोन्हे त कासिमाबाद कंहिं नालो ॿुधो, बहरहाल ठहियो। पोइ आसम क्लिनिक पहिरीं क्लिनिक हुई जेका कासिमाबाद में ठही, इहा जेका अञा ताईं आहे, इहो जो डॉक्टर न्यास जेको आहे, इहो मूंखे यादि आहे त अदी मुमताज़ जे लाइ कुझु शयूं घर मां फ्रूट मानी वानी शयूं वयूं खणी करे हुन सां मिलण लाइ वयसि। हेठि हिकिड़ो कमिरो हो सफ़ा अंदरि सीढ़ी में हेठि तर में, सफ़ा अकेली पई हुई, अकेली का शइ कोन हुजेसि, वीचारी खे पाणी भरे ॾियण वारो केरु कोन हो। मां वईमांसि, मुंहिंजी शयूं इलाही ख़ुशि थी, ऐं शयूं बि ॾिनीमांसि, मूं चयो कंहिं बि शइ जी ज़रूरत हुजे त मूंखे ॿुधाए, कमु कार हेॾां होॾां। पोइ चईं या कोन चईं उहो मूंखे यादि कोन्हे, बहरहाल मूं अञा हथ ॾिनी, पर मूंखे जहिड़ो ज़हन में पियो अदी मुमताज़ जे अखियुनि मां हथा हीअं ॻोड़ा वया, हीअं ॿिन्हिनि अखियुनि मां हीअं ॻोड़ा वेही आयसि, मूंखे माना उहे विसरनि ई कोन था अदी मुमताज़ जा ॻोड़ा। पोइ मुंहिंजे दिलि में थियो, जो हेॾो माण्हू हुन में ॾेई छॾी, उन माण्हू जे लाइ सुठी कंहिं अस्पताल में, जेकॾहिं आउं अॼु बि चवां थी, जेकॾहिं अदी मुमताज़ लाइ जंहिं तंज़ीम जे लाइ हिन जाखोड़ियो, कुझु पंहिंजा निज़ामाणी अमीर तरीन माण्हू हूंदा हुआ माल वजे जे लिहाज़ खां, जे गॾियल तौरु पाण में हिकिड़ो सेटअप ठाहे कंहिं सुठे कंहिं इदारे में कंहिं सुठी अस्पताल में अदी मुमताज़ जो इलाज थी आहे, कंहिं आउं सम्झां थी त अदी मुमताज़ पार्टी कोन कई, वो खानदान त चलो पंहिंजी जॻह ते उहो त करे ॾिठो, कोशिशि करे ॾिठो, माना उन्हनि जी पंहिंजी हैसियत ताईं, पर पार्टी खे त ज़रूरु करणु खपे। पार्टी लाइ हेॾो एतिरा डॉक्टर हुआ, वसीला एतिरा बि वसीला हुआ, पर न हुजनि वसीला, पर हिकिड़ो जेको माण्हू सॼी ज़िंदगी तव्हांखे ॾेई थो छॾे, उनजो एतिरो त राइट आहे त उन जी सिहत जे लाइ त तव्हां कुझु करियो, सिहत जे लाइ त हुनजे कुझु करियो, पर पोइ अदी कोन कवर करे सघी। पोइ उन खणी वियसि हली मलण, डेथ थी वयसि, पोइ मलण बि वयसि, पहिरीं ॾींहं ते वयसि परदेसी, दफ़न करे छॾियो हुउसि। पोइ इहो थियो त
ऐं आस्ते आस्ते पोइ जीअं फिज़ा जो बि अचणु वञणु शुरू थियो बिल्कुलु पली साहिबु त इन विच में अयाज़ ही D10 ठारायो जी हाँ इरिगेशन में हो इंजीनियर जी पोइ उतां खां अलाए कीअं पंहिंजो घरु अलॻि ठाहिणु उन शुरू कई इहो त पाण नंढा जीजी ज़रीना ऐं पाण नंढा हुआ नसीब डीलक्स में जी जी ऐं उते मां जीजी ज़रीना वटि वई जीजी ज़रीना त उहो ई असांजी हिकिड़ी क़ौमी फनकार हुई उन सां उहो ई शुरू खां ई अटैचमेंट हुई बिल्कुलु उनजी वरी स्टोरी ॿी आहे उहो पोइ ॿुधाईंदीसि बिल्कुलु पर पोइ उनजे करे जहिड़ो करे असां पलीअ सां जीअं वॾा घरु ठही वियो तीअं पलीअ सां हुतां शिफ्ट कयो हुननि माण्हुनि को जेके मालिक हुआ हुननि को ख़ाली करण लाइ चयो ओॾा शिफ्ट थियो त पोइ आऊं ऐं फिज़ा पोइ असांजो घरु नसीम नगर ऐं D10 ॼण को वेझो ई कोन हुआ रोज़ अचणु रोज़ हा इहो पंधु टुकरासीं रोज़ अचे वञी इहो वाधू वारे पट इहो सम्झो मुंहिंजो कॾहिं न कॾहिं तां तेल निकिरी ईंदो जेतिरो असीं हिन रोड ते हलिया आहियूं अचो वञी कई पोइ इहे शयूं जेके हूंदियूं हुयूं पोइ आस्ते आस्ते पलीअ साहिबु पोइ इहो चई त अधी खे हाणे आऊं एज़ ए पार्टी अॻुवान जी हैसियत में आऊं सम्झां थो त अॼु नज़ीर जेका आहे हिन शइ खे सेड़ी सां खणंदी पोइ मूंखे पहिरीं कई ऑर्गेनाइज़र सिंधियाणी संध्याणी तहरीक जो मर्कज़ी ऑर्गेनाइज़र थी सघो या मर्कज़ी अॻुवान कई पहिरीं पोइ ऑर्गेनाइज़र कई पर बहरहाल पलीअ सां मूं चयो बाबा आऊं हिननि मां छा ॼाणा सियासतुनि मां मूंखां इहे कम कोन थींदा जे त न असीं वेठा आहियूं न त इहे सही कंदासीं तूं बसि अच वेंदा सही पोइ यकदमि ऐलान थी वियो यकदमि ऑर्गेनाइज़र बि थीसि मर्कज़ी अॻुवान बि थी वईसि संध्याणी तरीक़े जी हीअ उहा हेॾा पोइ आस्ते आस्ते पोइ वरी फिज़ा जो साथ रहियो फिज़ा खे वरी SGSO जो सिंधी गर्ल्स स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन जो करे छॾी ऑर्गेनाइज़र त पोइ इहो चई त इहो मूंखे पावर आहे तव्हां पार्टी जे अॻुवाणी जी हैसियत में इहो आउं पंहिंजो फ़ैसिलो करे सघां थो जी जी हाँ इन ते पार्टी एतिराज़ कोन कंदी सही है पोइ इहो थी वियो सॼो पोइ आस्ते आस्ते हलणु शुरू कयोसीं पोइ स्ट्रगलियूं शुरू कयूंसीं पोइ जदोजहदूं पोइ हर मैदान अमल में गॾु गॾु हूंदासीं पोइ वेड़ूं पोइ झगड़ा मूंखे तकरीर करणु ईंदी कान हुई न ॻाल्हाए सघंदी कोन हुअसि ॿिया त जान पिया लताइण जा पर तकरीर कीअं कजे उहो मूंखे ईंदी कोन हुई पोइ उहो त ख़ैर मूंखे वरी बि कंहिं सेखारी कोन ऐं आस्ते आस्ते पंहिंजी तरबियत पाण त ॿुधी पोइ आयासीं मैदान ते पोइ वरी मार्चूं शुरू थियूं लॉन्ग मार्चूं जेके लॉन्ग मार्चूं कयूंसीं पोइ इहो थियो पोइ 1993 या 94 में बसंत हाल में पलीअ सां प्रोग्राम असां रखायोसीं सिंधियाणी तहरीक जो जंहिंमें बाक़ाइदे ऐं सदर जे हैसियत में चुडी वयसि ऐं उन में सॼो जान सॼी सिंध मां औरतूं आयूं वॾा प्रोग्राम वॾा टेबला वॾा जान उते ई जो उते पलीअ साहिब वारनि सां पार्टी फ़ैसिलो कयो त हींअर असां सिविल अस्पताल खां रैली कढंदासीं कालाबाग ते पोइ हुन में ज़ाहिद शेख जेके गीत ॻाया करबला करबला सिंध बणिजी वई करबला उहे गीत ॻाया ऐं उहे सॼा मार्चूं करे पोइ उते वरी वॾा प्रेस क्लब ते अची जलसा कयासीं उहो शानदार ॾींहुं हो शानदार मुंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो यादगार ॾींहुं हो संध्याणी तरीक़े जी सदर चुटी वयसि ऐं मूंखे उहो क्रेडिट मिलियो पोइ त ॼण मैदान हो ऐं असीं हुआसीं तव्हां 10 साल रहिया सिंधियाणी तहरीक जो सम्झो त 1984 हालो 94 आहे या खां 1994 ममताज़ जी डेट त 95 या 96 में की आहे मूंखे लॻे बस जीअं उन डेट थी त पोइ त स्पेस खाली रहियो न त पोइ 96 पोइ बस आउं 2 महीना त रहीसि ऑर्गेनाइज़र पोइ उन खां पोइ जीअं पलीअ साहिब वारनि प्रोग्राम ठाहियो जीअं आउं थी वयसि सदर माना हुन साल जे विच में सभु शयूं थी वयूं 94 वारे साल में 94 95 वारे साल में पोइ जीअं सदर थीसि त पोइ माना उते ज़िमेदारियूं वधियूं पोइ घरनि जा कहिड़ी स्ट्रगल्स सिंधियाणी तहरीक जो तव्हां हलायूं असां हिकिड़ो त पहिरीं त हलियो पिए जेका यकी स्ट्रगल पे हली कालाबाग टाइम देखला पोइ इंटीग्रेटेड थल कैनाल ऐं इहे जेके हुआ से सभु ठहिया इहे जेके उहो चश्मा जल मिलन कैनाल फलाणा इहे जेके उहे हलिया पोइ वरी उते जो उते मसला कहिड़ा हुआ जिन ते तव्हां तहरीक उन ते इहो थियो त सभिनी चयो त कारोकारी वारो जेको इशू आहे उहो माना जहिड़ो दॿियो पियो आहे ऐं सॼी सिंध में रोज़गारियूं थी थियूं वरनि जिन खे हाईलाइट करण वारो को माण्हू ई कोन्हे का तंज़ीम ई कोन्हे हू सम्झो हुननि जी हिकिड़ी रस्म आहे रवायत जेके पूरी था कनि जे ते कंहिंखे को एतिराज़ कोन्हे उहो मायूं पियूं बेगुनाह मारनि
हाणे इहो संध्याणी तरीक़ो इशू करे खणे सही ऐं हाईलाइट करे हिनखे बिल्कुलु पोइ उन ते असां बाक़ाइदे हिकिड़ो साइन पेपर जेके अञा ताईं मूं वटि पिया आहिनि पहिरीं सिग्नेचर कैंपेन तव्हां हलाई सिग्नेचर ॿ हलाईसीं हा पोइ हर जाइ ते वियासीं ऑफिसूं घर यूनिवर्सिटियूं हर जाइ स्कूलूं हर जाइ ते वञी उहो सियासी मुहिम हलाईसीं सही साइन मुहिम पहिरें ॾाके में पोइ उन खां पहिरें ॾाके में उहो कयोसीं ॿिए ॾाके में वरी असां ऐलान कयोसीं त हीउ सॼो साल जेको आहे 94 जो या 96 जो आहे हा उहो सॼो साल असां कारोकारी करे मल्हाईंदासीं सही पोइ कारोकारी जे उन साल में जेका सम्झो त असां कणे मां करोड़ थी वियासीं असां जेको सिंध जो चपो चपो उन कारोकारी जे हवाले सां वाण वाण वस्ती वस्ती ॻोठ ॻोठ जर जर जंग जंगनि जे चौक मोबिलाइज़ कयो माण्हुनि खे मोबिलाइज़ कयो ऐं उन में असांजी तंज़ीम साज़ी बि इलाही थी संध्याणी तरीक़े जी सही तमामु सभु वञी ॻोठनि में राति जो रहंदासीं सुबुह जो हर चौक ते असांजो एहतजाज केॾनि ज़िलनि में वियो यादि आहे सभिनीनि में हा घणे भाङे सिंध जे सभिनी ज़िलनि में थरपारकर में वियो कश्मीर खां उत्तर शुरू सिंध में कयोसीं वियो शिकारपुर कश्मीर जेकबाबाद इस्लाम इहे जेको आहे ठुल हा इहे सभु सभिनी। कंदवाणी ठुल शिकारपुर सकर पोइ हेॾां वरी हे उत्तरा जा पासा कहिड़ियूं अदियूं उन वक़्तु सरगर्म हूंदियूं तव्हां सां गॾु हूंदियूं सिंधियाणी मूंसां ज़ाहिदा शेख त हूंदी हूंदी हा। उहो सम्झो असांखे हिकिड़ी गाइडलाइन हूंदी सही आहे पाण हुजे न हुजे मैदान में पर हिकिड़ी माना सॼो सपोर्ट करण वारी हा। पलीले साहिब जीअं चवंदो हुउसि हूअं असांखे गाइड गाइड कंदी कंदी। लिखाईंदी ॿुधाईंदी हाणे हीअं करिणो आहे हीअं करिणो आहे सॼो जहिड़ो कर हिकिड़ी मथां जेका सुपरविजन सुपरविजन ठीकु आहे जीअं उहो थींदो हा, आहे ॿियूं अदियूं उहो सॼो कंदी हुई ऐं ॿी हुई इहा पंहिंजी क्षमा भट्टी क्षमा भट्टी हुई। ऐं उहो हुई हे जेके पली जो ख़ानदान जेको हो न इहो हिकिड़ो पार्ट हो सही फैमिली में लेडीज़ जे सही लिहाज़ आहे इहे उन टाइम ते पार्ट ज़ाहिर थींदो हो जेॾी महिल वॾो मजमू थींदो प्रोग्राम थींदो थींदो वॾो मजमू थींदो उते ईंदियूं हुयूं गॾु थींदियूं हुयूं पर पोइ वरी बाक़ी हीअ बदीन ज़िले जी हूंदियूं हुयूं भेणूं इहे जेके सालिया गोपांग सालिया गोपांग होॾां हूंदी हुई ऐं मरियम गोपांग हा मरियम हींअर आहे उहो सालिया गोपांग हूंदी हुई ॿियो मलण जूं हूंदियूं हुयूं जंहिंमें अज़मत हूंदी हुई ऐं कलसुम हाले हूंदी हुई अफ़साना हूंदी हुई महमूदा हूंदी हुई ऐं ॿी बदीन जी हूंदी हमीदा खसखली हूंदी हुई उहो पंहिंजे नुंहुं आमना हूंदी हुईसि इहे सॼा जान जेके हेॾा वरी ॿियूं ऐं सांगड़ मां न सांगड़ वारियुनि जो तॾहिं ज़ीरो हूंदो ऐं घटि हूंदी हुई वधि में वधि इहा दाऊद जी ज़ाल जेका हूंदी हुई सुभाणे डायरी इहा हूंदी हुई उन जी निराण सुलेखा हूंदी हुई ॿियो लक्ष्मी बख्तावर जा हूंदी हुई छापुर चाकर जी बख्तावर मंगणाहार मासी बख्तावर मंगणाहार मजीद जी मां इहो हूंदी हुई मामा मीरू हूंदो हो इहे सभु हूंदा हुआ चो तरफ़ माना हिकिड़ो सॼो माहौल जुड़ियल हो पोइ वली साहिब रुॻो फोन करे चवंदो त अभी अचे पई हिन सांगड़ में ही पंहिंजो आदि हफ़ीज़ा मीरजत वारी हूंदी हुई लक्ष्मी डायरी वारा हूंदा हुआ उन्हनि वटि वञी रहंदासीं पोइ सुजान ॿाहिरि जा प्रोग्राम कयासीं इहे सॼा जंहिंमें मूंखे अवार्ड ॾिननि वञनि पिया हुआ सभु कुझु इहे पोइ उतां खां आस्ते आस्ते आउं एतिरे क़दुरु जो सांगड़ ज़िले में जॾहिं हर महीने चवंदी तूं ईंदीअ त मीटिंग कंदासीं न त कोन कंदासीं पोइ आउं वञी शहदादपुर में हीअ रहंदी हुई सुभाणे डायरी ऐं इन निराण पोइ वञी शहदादपुर लहंदीसि पोइ शहदादपुर खां वरी असीं लोकल बस में चढ़ंदासीं शाहपुर वेंदा हुआसीं पोइ उते वञी इहे मायूं $100 ॾेई छॾींदो हथ में त तव्हांजो भाड़ो पतो आहे तव्हां हाणे वञो असां तव्हांखे प्रोग्राम ॿुधाए तव्हांखे हेॾा वञिणो आहे कीअं थियूं वञो छा थियूं करियो किथां थी पूरो करियो उहो असांजो मसइलो न आहे हाणे पाण वञो पोइ रुली वञी अला किथां एतिरे क़दुरु जो ऐं पंहिंजे घर कॾहिं नसीम नगर मां बसूं हलंदियूं हुयूं 98 बस हलंदी हुई जेका वञी हैदर चौक ते चढ़ींदी हुई पोइ हैदर चौक तां बस मां वरी चढ़ंदी हुई 4 सीटर में जेका 4 आना लांबान वठंदी हुई उहो वरी वञी छॾींदी हुई बस स्टॉप ते बदीन बस स्टॉप उतां खां कोस्टरूं हलंदियूं हुयूं लोकल जंहिंमें गोलियूं मेघवारियूं दिलनि समेत मटन समेत पोइ इहे लोकल सफ़र करे 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 ॼण असीं पाण खे मज़बूत वधीक ख़ुशी महसूसु कंदा आहियूं जे लतीफ़ साईं थरपारकर में करे वियो उठन बुठन ते चढ़ी दौरा कयो उठन ते कोन चढ़ी ट्रैक्टरनि ते चढ़ीसि बैलगाॾी में चढ़ीसि 10 ॾींहं वञी रहीसि जंहिंमें मूं रूपले कोली जी वर्सियूं कयूं
जंहिंमें असांखे रियासत मना कई हा विष्णु शायदि अञा ताईं बि हा मामा आरब हुजे विष्णु हुजे इहे सभु हुआ उते रहियल हुकूमत जी मुखालफ़त हुई। 10 ॾींहं वञी हुन कारूंजर जबल वटि हुनजो घरु हो माई कमला हुई जेका हुई हेल्थ वर्कर हा उनजो मुड़ुसु डॉक्टर हो जेको अवामी तहरीक में हो पोइ उन्हनि जे घर में वञी वियसि कारूंजर जबल साम्हूं हूंदो हो पोइ उते रही मूं सॼी तयारियूं कयूं जेको असां रूपले कोहली जी वरसी हिते न पर 2 दफ़ा मल्हाई ठीकु आहे पोइ उते जॾहिं रियासत बंदिश विधी त थर पार्कर में लंगर पार्कर में तव्हांखे न आहे जलसो करणु पोइ राति विच में असीं छा करियूं पोइ असां वञी बूढ़े सर जे मंदर ते कयोसीं जलसो इहो बाक़ाइदे रूपले कोहली जी वरसी पोइ बूढ़े सर में राति रहीसि उते वञी हिन कोहली जॻह हुननि जे मुंगीर में वञी रहीसि पोइ उतां खां जेको बिल्डिंग जी टुम लाइट त हुई कोन हुन दौर में न को रस्ता हुआ न को लाइट न को वॉशरूम न को पीअण जे पाणी जी सहूलियतूं कुझु बि कोन हालांकि तव्हां त असीं शहरी माहौल माहौल में में तव्हां निकिरी विया पर त उनजे बावजूदि बि इहे शयूं ॼण हिकिड़ो माना असांजे लाइ हिकिड़ी नयूं शयूं बि हुयूं प्लस असांजी तरबियत बि ईअं उत्तर जा बि एक्सपीरियंस तव्हां शेयर कयो ऐं दादू ज़िला ॿिया जेके कबाइली इलाइक़ा कबाइली उते इलाइक़ा तव्हां कीअं वञी भेनरुनि एतिरे जे लाइ? क़दुरु जो दादू ज़िले जे कोर्टुनि में जिते ख़तरो हूंदो हो न हा पलीअ सां मूंखे मोकिलींदो बिल्कुलु। जिते ख़तरो महसूसु कंदो हो हा दादू में जी हिकिड़ी माई हुई हुन कोर्ट में केस हो हा। उनजो को ख़ानदान सां जहिड़ो हो या ॿिए माण्हू सां निकिती बिल्कुलु। पोइ ख़ानदान वारा हुनखे मारण जे चकर में हुआ हा पोइ उनजी सुबुह जो 8-9 वॻे मुंहिंजी पेशी हुई ऐं पली साहब वटि अची रही हुई पाना वरितई पली साहब चयो त हाणे सुबुह जो तुंहिंजो केस ॾींदासीं तोसां गॾु हलंदी सही हाणे आऊं वञी जो उते जॾहिं पहुतासीं दादू जे कोर्ट में साईं कलाशन कोफू ईअं साम्हूं बीठा हा माई मूंसां गॾु मुंहिंजे पुठियां पई लिके आयो त बीठे मूंखे त डपु हूंदो ई कोन हा उहो वई कोर्ट में वई पेशी थी हेॾां होॾां उहे माण्हू घेरो करे बीठा हुजनि पर पोइ उन्हनि मज़ा क्रॉस करे उन्हनि माण्हुनि खे जो निहारिया त सभु माण्हू हुयो हिन सां गॾु इहा माई आई आहे उन्हनि सम्झो इहा ईंदी अकेली बिल्कुलु ऐं जो हुन सां अहिड़े गॾु दुखियल माहौल में, तरीक़े हा। सिंधियाणी तरीक़े जी सदर हुन माईअ सां गॾु आहे बिल्कुलु तव्हांखे हक़ु कोन्हे तव्हां हुन सिंधियाणी तरीक़े हुनखे मारण जी माना तव्हां सिंधियाणी तरीक़े खे था मारणु चाहियो बिल्कुलु सभु माण्हू चुपचाप माना हटी विया ऐं हुन माई जो केस उते हलियो पोइ वरी उनखे वापसि उन ई गाॾी में वठी वरी पलीअ साहब चयो पलीअ साहब एॾो ख़ुशि थियो चयो वरी फतह करे आयो हुयो त बि बिल्कुलु हेॾी कलाशन कोफ में ऐं उन खां अलावा ॿियो वाक्य त मूंखे यादि वाक्य इलाही हा, आहे जी, सिंधियाणी ॿुधायो, तरीक़े जा इलाही वाक्य ॿुधायो, आहिनि ॿुधायो, जी। गुरगेजन जी छोकिरी हुई हा पलीअ साहब अमेरिका हुजे ज़ाइदा लभंदी कोन हुई हा। कॾहिं अली जाखड़े जे घर कॾहिं किथे उहो लभंदी कोन हुई हाणे आउं सिंधियाणी तरीक़े जी माई गुरगेजन जी नौजवान यंग माई हाणे मूं वटि अची वई नहीं हाणे मूंखे बना ॾे हाणे हुन माईअ खे करियां केॾां बिल्कुलु। राति जो टाइम मुंहिंजे घर में ऐं केॾां पलीअ साहब आई कोन्हे कंहिंसां राब्तो करियां हा ऐं टेलीफोन जो घटि रुझान छा करियां कंहिंसां मिलां छा करियां मूं पंहिंजे बेडरूम में पंहिंजे कमरे में हुनखे बंदि करे ॿारहं लॉक करे छॾियसि पंहिंजे घर में पंहिंजे घर में हा कमरे में लॉक करे छॾियो ॿिए ॾींहं ते वरी सुबुह जो हुनखे खणी वियसि कोर्ट उते कोर्ट में हुनखे पेश कयो पोइ कोर्ट जे थ्रू वकील जे थ्रू हुनखे दारुलमान मोकिलियो छोकिरी खे पोइ पलीअ साहब आयो जॾहिं मूं ॻाल्हि कईसि चई त तो पंहिंजो तो ख़बर कोन्हे त इहो गुरगेजे जी छोकिरी तुंहिंजे घर में जेका वेठी इहो तुंहिंजे लाइ बम हो बम हो अच्छा जेको तो पंहिंजे घर में विहारियो हा थोरी गुरगेजन खे ख़बर पए हा त तुंहिंजो घर सॼो अची साड़े वञे बिल्कुलु अहिड़ी कंडीशन हूंदी अहिड़ी कंडीशन में तव्हां भेणनि खे मदद सपोर्ट जो कयो। ईअं मूं सपोर्ट हो ऐं अॼु ॾींहं ताईं उन ई अमल में आहियां बिल्कुलु वरी ॿियो हिकिड़ो वाक़ियो जलाल महमूद शाह जो जहिड़ो थियो पली जा जेके संदसि हारी हुआ सन में हा इहो जहिड़ो मशहूरु थियो जी बिल्कुलु जंहिंमें पलीअ साहब सभिनीनि खे छॾे मूंखे मोकिले त तूं वञी हिन सननि जे पलीजन में रहो हा ऐं भाउ कहते था संदरा ॿधी वञी रही सॼे सन खे पुलिस जो घेरो हुजे सॼे सन खे पुलिसूं उन्हनि जूं माण्हू उन्हनि जा चौकियूं उन्हनि जूं उन्हनि जा मर्द सभु के ॿधिजी विया के गुम करे छॾियनि के कीअं घरनि में रुॻो मायूं वेठियूं हुजनि वञी जो उन्हनि जे वेड़े में घणा त गंभ जी वृतियूं हा मिटी जा जेके लोड़ा गंज गंभ जूं कलाशन कोफूं जी नज़र पई अचनि चौतरफ़ हीअं ऐं उन्हनि जे विच में वेठियां वेड़े में ॾाढा हुआसीं गीत पिया ॻायूं सिंधियाणी तरीक़े जा आहिनि पर मुंहिंजी नज़र उन्हनि ते हुजे सॼे माहौल में ख़बर पइजी वई त सिंधियाणी तरीक़े जी सदर ते मौजूदु आहे हा इन करे को बि एक्शन ॿिए ॾींहुं वईसि थाणे में उते जेको सन जो थाणो उते वञी उन्हनि जी सॼा नालनि वालनि जूं लिस्टूं वठी करे पोइ पली जो साहब ॿिए ॾींहं ते 2 ॾींहंनि खां पोइ आयो उते ख़बर पइजी वई सॼे सन में त पहिरीं सिंधियाणी तरीक़े जी वेठी आहे माइंड कर
पोइ मायूं सभु मूं था कढियूं, बिल्कुलु कढी मायुनि खे इजाज़त कोन हुई त सन क्रॉस करे ॿाहिरि न करणु। बिल्कुलु पोइ उन्हनि खे जंगल मां ॿनीनि मां अलाए किथां वठी पोइ हैदराबाद ताईं खणी आयसि। पोइ हैदराबाद में 3 ॾींहं 4 ॾींहं यकी कंटिन्यू अञा ताईं मूं वटि फ़ोटू पिया आहिनि। जलाल महमूद शाह जे ख़िलाफ़ु आर्युनि जी बुख हड़ताल, उहो मशहूरु केस आहे। बिल्कुलु पोइ आउं सॼी उन्हनि जी कवरेज मूं कई, सॼी उन्हनि जी साखियाणी थी, उन्हनि खे माली समाजी माशी तो हर लिहाज़ खां उन्हनि जी सपोर्ट करे उन्हनि खे उन्हनि जो अच्छा इन दौरान ॿिया जेके हुआ इन वाक़िया जाम आहिनि, इहे सॼी स्ट्रगल जा असां ॾिठा उन करे यादि हुआ तव्हां खां पुछो। हिकिड़ो इन दौरान तव्हांजो एक्सीडेंट थियो ठठे में, जिते तव्हां घणियूं स्ट्रगल कई, तकलीफ़ूं ॾिठियूं, जे ख़ुदि वाक़िया ॿुधायो, थोरो इन जे बारे में ॿुधाइजो। अने बुनियादी कारण इहो हो त मूं समाज सां, ख़ानदाननि सां, मज़हबनि सां ऐं पंहिंजे सॼे माहौल सां जेके बग़ावतूं करे जेको आउं तंज़ीमुनि में आयुसि त बुकल उन्हनि जे त तव्हां ॿियो जेका खपे उहा वञी पाण खे बाहि में उछलियो आहे, पर पंहिंजे तंज़ीम में करे छो विया। पर असां त पोइ अची चुका हुआसीं, बुनियादी टारगेट उहो आहे। ऐं ॿियो त तूं हाणे काफ़र थी वञे, हाणे तूं मज़हबनि खां मटी वञे, तूं कम्यूनिस्ट थी वञे, तूं मज़हब खां फिरी वञे, तूं ख़ानदान खां पोइ पंहिंजे घरनि में जेके मायूं पंहिंजी वॾेरियूं जेके बि हुयूं उन्हनि शिराजीनि जा ॿियनि जूं जेके बि इन्हनि छा इन्हनि खे मना थी त हिनखे घर में न अचणु ॾियो। आउं त उन्हनि जे ख़ानदान में हेॾु हूंदी हुअसि न, गॾु हूंदी हुअसि, छो जो आउं त उन्हनि जे बराबरि ई बुनियाद ते ईंदी हुअसि न ख़ानदानी लिहाज़ खां। त पोइ उन्हनि जे घरनि में मुंहिंजी पाबंदी पइजी वई, पोइ मूं उन्हनि वटि अचणु वञण ई छॾे ॾिनो। पोइ उन्हनि छा कयो, इलाही ड्रामा कया। पोइ उन्हनि जी जेका रहंदी हुई अॻी डॉक्टर गुलाम हुसैन शाह जी वाइफ हूंदी हुई त हैदराबाद में रहंदी, उन्हनि सां त असांखे वरी बि अची वञी हूंदी, मासात हुई मुंहिंजे घर वारे जी। पोइ कूड़ा ख़्वाब ठाहे मूंखे ॿुधाए, ख़्वाब कहिड़ा ॿुधाए, चई त मूं ख़्वाब में ॾिठो आहे त हेॾा गोला आसमान मां किरनि पिया बाहि जा, जेके सिधा तोते पिया करनि, ऐं तूं धाव पई करीं मूंखे बचायो, मूंखे बचायो, मूंखे बचायो। त मूं चयो उहे गोला केरु पियो उछले, त ख़बर पई उहा ख़्वाब में हथरादो शइ ठहियल हुई, इहो त आउं सम्झी वईसि। त मूं चयो त चई त हा शीराजी, माना उन्हनि खे शीराजी जो प्रेशर हो, छो जो उहे उन्हनि सां लिंक हुआ वाइटी में अज़ीज़। त मूं चयो त अॼु इहे गोला जेकॾहिं शीराजी जे पारां त मूंखे कोन साड़ींदा। आउं त पंहिंजे मक़सद जे लाइ पई हलां, मुंहिंजे नियत में का ॿियाई आहे ई कान। पोइ उन लेवल ते जेको पोइ जेका मूं स्ट्रगलूं कयूं, जेके जिदोजहदूं कयूं, उनजो इहो थियो। पोइ इहो जेको मुंहिंजो एक्सीडेंट 2001 में 3 फेब्रुआरी 2001, ठीकु आहे, मुंहिंजी अम्मा बीमार हुई, उहो उनखे ब्रेन ट्यूमर हो, उहो कराची ICU में पई हुई, ठीकु आहे। हिकिड़ो उहो प्रेशर मुंहिंजे मथां, ॿियो सिंधियाणी तरीक़े जी स्ट्रगल पे हली, ठीकु आहे। हाणे आउं वञा, मुंहिंजी हली पई, मुंहिंजो हाणे उन ॾींहुं मुंहिंजो जलसो हो ठटे जे स्टाफ ते, जंहिंमें सॼी सिंध मां मायूं आयूं, सिंधियाणी तरीक़ सॼी सिंध मां वेंदे मासी बख्तार मंगणहार वारियूं, ॿियूं इहे सभु आयूं, हफ़ीज़ा टालपुर वारियूं, ऐं ख़ुदि चंगशाही जूं पली जाणियूं, ॿियूं अलाए सॼो स्टाफ भरिजी वियो। ऐं उन ॾींहं जी तस्वीर बि अॼु मूं वटि पई आहे, अॼु ॾींहं ताईं त आउं माना जानदार मुंहिंजी तकरीर थी हुते, जेको तकरीर हिननि जी प्लान। आउं हिकिड़ो ॾींहुं अॻु में वई हुअसि ठटे, हीअ राति खां वठी हिननि मुंहिंजो वाच पे कयो, फिरिया पिए मुंहिंजे अॻियां, पोइ राति जो जीप खणी आया, मूंखे चवंदा भाभी यार चाची हल तोखे चकर हणाए अचूं वञूं, उन्हनि जी का प्लानिंग हुई। मूं चयो न बाबा, आउं हींअर पंहिंजे तंज़ीम जे कम सां हली, आउं कंहिं माइट मिट सां कोन मिलंदसि, ॻाल्हि ख़तमु। ॿिए ॾींहं ते 2 वॻे मुंहिंजो जलसो थियो प्रेस क्लब ठटा ते, प्रेस क्लब ते, त उते मूंखे चयो हफ़ीज़ा टालपुर त अदी मूंखे वञिणो आहे कराची। त मूं चयो त मूंखे वञिणो आहे अम्मा कराची, अम्मा ICU में पई आहे, हाणे हीअं था करियूं जीअं ई जलसो ख़तमु थिए पंहिंजो प्रोग्राम त पाण हलूं था घर, मुंहिंजे माइटनि जे घर इस्लामपुर मले हलूं था, पोइ उते फ्रेश थी थोरो खाई पी मानी खाई करे पोइ हलूं था पाण कराची लाइ था निकिरूं। त पोइ आउं वेंदीसि हली, अम्मा न तूं भले वञे हली, हुन पंहिंजे आगा खान में हुई नर्सिंग में। सो पोइ अञा असीं ॿई बस जॾहिं शानदार जलसो थियो, सॼी कवरेज थी वई, सॼियूं शयूं थी वयूं, पोइ सभई माइनि खे मूं पाण पंहिंजे हथनि सां गाॾियुनि में विहारियो, सभु रवानियूं जेके जेॾां ॾियूंसीं तेॾां वयूं। आउं ऐं हफ़ीज़ा चढ़ियासीं रक्षा में, रक्षा में चढ़ी अञा हो शाहजहान मस्जिद वटि मस अञा पतासीं कोन, हिन पासे कंडनि जूं खायूं हुयूं ॿियूं, मूंखे ख़बर ई कोन पई, जेका बदीन खां वन वे रस्तो, वेन हुतां पई अचे, असीं हितां पिया वञूं लिफ्ट खां, उहो वेन कीअं कट करे कहिड़ी जाइ तां कहिड़ी प्लानिंग सां कीअं अची ट्रक मूंखे हिते कयईं।
हिते जो कई त मुंहिंजी राइट मूंखे त ख़बर ई कोन पई त पोइ तव्हां माना उते वञी को जाड़ी न कईसि रक्षा जेका हुई सा चूर चूर थी वई ऐं हीअ जेका हफ़ीज़ा हुई हिनखे कुझु बि कोन थियो रुॻो रेंट वाइस परे वञी करी उहा हिन पासे वेठी हुई लेफ्ट ते उहो वञी किरी परियां मूंखे जेका ख़बर ई कोन पई पोइ ख़बर पई त कंहिं माण्हू ने ॿुधो त बाबा वॾो ख़तरनाक एक्सीडेंट थियो आहे बाबा रक्षा जी त अहिड़ी हालत थी आहे जेकॾहिं हिन में को माण्हू हूंदो बचियो कोन उन कंडीशन में ऐं ख़त जे ख़त में पोइ इहो शुक्र थियो जो वरी एमरजेंसी में पोइ जेके बि हुआ उते ऐं सुञाणे विया मूंखे उते करंदे त हीअ धीअ उहे खटी वटी छोकिरा मुंहिंजा माइट मिट सभु अची वरिया सावरनि जा ऐं असांजी डॉक्टराणी छोकिरियूं हुयूं सभु मुंहिंजे ॾेर जी धीअरूं बि हुते सिविल अस्पताल में फस्ट एड में खणी विया मूंखे उते पोइ ब्लड बंदि ई न थिए मुंहिंजी सॼी बॉडी फ्रैक्चर थी वई न सॼी राइट साइड सॼी फ्रैक्चर अॼु 9 ॾाक मुंहिंजा मॻा सो पोइ उते जेको खणी वियसि पोइ वरी हेॾा कई फ़ोनूं हैदराबाद ई हू त एक्सीडेंट थियो आहे पोइ पली जे साहिब जूं फ़ोनूं पोइ हिननि जूं वटि वटा उते मूंखे यादि आहे डॉक्टर अञा ताईं मूंखे आवाज़ु इहे हिन लीडर जेके आहिनि माण्हुनि खे इस्तेमालु करे रुॻो फ़ोनूं कंदा इहे ॿियो पाण कोन अचाए पाण कुझु कोन कनि इहे डॉक्टर कहिड़नि डॉक्टरनि पई चयो ख़बर कान्हे बहरहाल उतां खां क्रॉस करे पोइ मुंहिंजे जॾहिं ख़बर पई त अशरफ डॉक्टर मेडिकल में हो पढ़ियो बि पोइ उन उतां खां ई हैदराबाद में एम्बुलेंस कराए आयो त पोइ मूंखे खणी वियो पोइ डॉक्टर ए रहमान शेख जी क्लिनिक हुई तॾहिं हैदराबाद में हीअ हॾियुनि वारी अस्पताल ठहियल ई कोन हुई बोन केयर ठहियल ई कान हुई तॾहिं सेंटर हो ऐं हीराबाद में उते अची मूंखे एमरजेंसी में दाख़िल कयनि पोइ उते आउं हुईसि ॿ टे ॾींहं अच्छा इन एक्सीडेंट जे करे तव्हांजी हिकिड़ी अखि ख़तम थी वई ख़तम थी वई आहे उहा खाधी आहे न राइट साॻी छो जो हीअ मुंहिंजा मोह जा हेॾा बॻल आहिनि न हे जेके हेॾा मुंहिंजा बॻल आहिनि हीअ मुंहिंजी अखि हीअ लोणो हीअ जाइ अञा ताईं मूंखे सूरु आहे ठीकु आहे न हे सभु ॻाल्हियूं हीअ हसली हे बॻल आहिनि हे पासराटियूं बॻल आहिनि हिननि जा हॾा उन करे अखि बिल्कुलु ख़तम थी वई सफ़ा मुंहिंजे अखि में माना ब्लड पइजी विया अलाए छा थियो फस्ट एड नस कटिजी वई आहे हीअ इहो पोइ जे बाद डॉक्टर मुंहिंजो हो कयो न फस्ट एड उन खां वञी पुछियमि न उन चयो त इहा हाणे तुंहिंजी ज़िंदगी कान ठहंदी बसि ईअं हलंदी बिल्कुलु उहा हिकिड़ी अखि ते पोइ सॼो जान पियो हले सो अॼोकी क़िस्त में अदी नज़ीर कुरैशी असांखे सॼी पंहिंजी सिंधियाणी तहरीक जी जेका जर्नी या सफ़र आहे उन जे बारे में ॿुधायो अञा उहो जेको आहे सो जारी आहे इंशाअल्लाह कुझु जेके शयूं रहनि थियूं उहे ईंदड़ क़िस्त में जेको आहे सो ॿुधंदासीं तमामु हिकिड़ी इम्प्रेसिव हिकिड़ी पुरअसर तमामु हिकिड़ी स्ट्रगल ऐं अदी नज़ीर कुरैशी जी कहाणी आहे सॼी सियासी जदोजहद जी इंशाअल्लाह उनखे वरी अॻी क़िस्त में असां जेको आहे सो कंटिन्यू कंदासीं सिंधियाणी यूट्यूब चैनल पारां ई जेको सिलसिलो हले पियो सिंध जा सुञाण किरदार उन ते तव्हां ॾिसो उन ते पंहिंजो फीडबैक ॾियो कमेंट करियो लाइक करियो शेयर करियो इंशाअल्लाह अॻी क़िस्त में वरी तव्हां साथियुनि सां जेको आहे सो मुलाक़ात थींदी